इस रहायो खबरचार वेब टीवी यहाँ आयशा हैदर मठियारी रिपोर्ट राणा शमशाद अली के मुताबिक डिप्टी कमिश्नर मठियारी मोहम्मद अदनान राशिद मुख्तियार कार हाला नसरुल्ला चावर बेन आला अमलदारन सां गॾु रमज़ान मुबारक के बाबरकत महीने दौरान खाधे पीते जी शयुनि जे अघनि जो जाइज़ो वठण लाइ मठियारी हाला सईदाबाद समेत ज़िले के ॿियनि शहरनि जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञी अघनि जो मुआइनो कयो। उन मौके ते फ्रूट गोश्त भाॼियूं ऐं ॿीहर खाधे पीते जी शयुनि जो सरकारी अघ ते अवाम खे रिलीफ ॾियारण लाइ दुकानदारनि खे सख़्ती सां हिदायत पिणु कई वई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर मठियारी मोहम्मद अदनान राशिद चयो त अगर कंहिं बि दुकानदार मुक़रर कयल अघनि खां वधीक क़ीमत में शयूं विकिरो कयूं त उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। डिप्टी कमिश्नर मठियारी मोहम्मद अदनान राशिद रमज़ान शरीफ जे आख़िरी ॾहाके दौरान अवाम खे हथरादू महांगाई खां रिलीफ ॾियारण लाइ रेवेन्यू ऑफिसरनि खे बाज़ारुनि जा दौरा जारी रखण जूं हिदायतूं पिणु जारी कयूं। नाज़रीन, ॾिसंदा रहो खबरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।